अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल जिहादु माज़िन इला यौमिल क़ियामह। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। लाइक एहतराम बिरादर अजीज मौलाना मोहम्मद सालेह नट साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला सखर, स्टेज से मौजूद अकाबिरीन, ओहदेदारान, जिम्मेदारान, पिंडाल में मौजूद मुझा मुहतरम दोस्तों, भाईरो ए बुजुर्गो, मैं पंहिंजे भा मौलाना अब्दुल हमीद महर साहब के इन इदारे जामिया इस्लामी इशाअतुल कुरान हमादिया प्यारो वाह जे असातिज़ा तलबा के, मुंतज़िमीन के, मुआविनीन, मुखय्यरीन के अज जे हिन सालाना दस्तार फजीलत इज्तिमा जे इनेक़ाद ते दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो। धणीअ दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला हिन इदारे के क़यामत जे सुबह ताईं शाद ऐं आबाद बणाए, हिन इदारे के मीनारे नूर बनाए, रुश्द ऐं हिदायत जो मरकज़ बनाए ऐं अल्लाह तबारक व तआला दस्तार बंदी कंदड़ हाफिज़न, तालिबन, आलिबन, उन्हनि जे वालिदैन ऐं असातिज़ा के ख़िदमत दीन मतीन जे लाइ मंजूर ऐं मक़बूल फरमाए। मुझा मुहतरम दोस्तों, भाईरो ऐं बुजुर्गो, मखदूमुल उलमा हज़रत सईद अब्दुल क़य्यूम हालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे गुफ्तगू में इन ॻाल्हि जे तरफ़ इशारो फरमायो त आलमी इस्तेमार, आलमी गुमाश्ता कुफरिया ताकतूं, यहूद ऐं हनूद, उन्हनि जा पैरोकार ऐं पोइलग चाहिनि था त इस्लाम ख़त्म थी वञे, मुसलमान ख़त्म थी वञनि, इस्लाम जो नालो वठण वारो कोई न हुजे, पूरी दुनिया ते काफ़रनि जी हुकूमत हुजे, यहूद ऐं हनूद जी हुकूमत हुजे। ऐं पोइ उन्हनि इहो मनसूबा बंदी कई आहे त इस्लाम ओसी ताईं ख़त्म न थींदो, मुसलमान ओसी ताईं ख़त्म न थींदा, काफ़िरनि जी ओसी ताईं पूरी दुनिया ते हुकूमत क़ाइम न थींदी, जेसी ताईं मुसलमाननि के मुसलमान बनाइण वारा इदारा बंद न थींदा। लिहाज़ा मस्जिद बंद कयो, मदरसो बंद कयो, कुरान जी तालीम बंद कयो, अल्लाह जो नालो वठण वारो कोई न हुजे, रसूलुल्लाह जे हदीस के पढ़ण वारो कोई न हुजे। प्यारे वाह वारो, कुफरिया ताकतुन इहा कोशिश तुर्की में भी कई,
खिलाफत उस्मानिया के उन्हनि टोड़ियो। वह खिलाफत उस्मानिया जिन पूरे दुनिया के अंदर इस्लाम जो झंडो लहरायो। वह खिलाफत उस्मानिया जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुस्तुनतीनिया के फतह करने की बिशारत ऐं खुशखबरी दी। वह खिलाफत उस्मानिया जिन मक्के मुकर्रमा जी मदीने मुनव्वरा की खिदमत कई। वह खिलाफत उस्मानिया जंहिंजे दौर जे खिलाफत जा मिसाल अज भी मुसलमान ॾियनि था। पर ॿुधो प्यारे वाह वारो, जॾहिं उते काफ़िरनि जी मनसूबाबंदी कामयाब थी, जॾहिं उते यहूदियुनि जी मनसूबाबंदी कामयाब थी, जॾहिं उते कुफरिया ताक़तुनि जी मनसूबाबंदी कामयाब थी, उन्हनि ॾाढी तकूड़ाई, उन्हनि पटका ते लहराया। अमड़नि भेनरुनि न्याणियुनि जे मथनि तां रवा ऐं बरका ते लहराया। पढ़ो तारीख़ खे, घणी पुराणी तारीख़ न आहे। 100 साल पहिरियां जी ॻाल्हि आहे, 1 सदी पहिरियां जी ॻाल्हि आहे। उन खिलाफत जे मरकज़, उन पूरे दुनिया तां जितां इस्लाम हुक्मरानी कंदो हो, उन जे मरकज़ तुर्की में, इस्तांबुल में, कुस्तुनतीनिया में मस्जिदनि के ताला हया विया, मदरसनि के ताला हया विया। कुरान जूं टकियूं भराए तुर्की जे समंदरनि में कुरान मजीद जे टकियुनि जूं टकियूं फिटियूं करायूं वयूं। न मस्जिद में अज़ान जी इजाजत, न निमाज जी इजाजत, न पटके जी इजाजत, न दाढ़ीअ जी इजाजत, न अमड़ भेण ऐं न्याणीअ खे रे बरके जी इजाजत। खुदा जो कसम, जिम्मेदारी सां जो ॻाल्हायां, तारीख़ जो मुतालो कर। वक्त जे वडन वडन शुयूख़ुल हदीस पंहिंजनि चेहरनि तां ॾाढियूं कूड़ायूं। वक्त जे वडन वडन कुतुबनि अब्दालन पंहिंजनि मथनि तां पटका लाथा। बुज़ुर्गनि, औलियान, उलमा, अतक़िया, सुलहा जे अमड़नि भेनरुनि ऐं न्याणियुनि पंहिंजनि मथनि तां बुरका त लाथा, पर रवा भी लाहे करे फिटी गया। न बुरको पाइण जी इजाजत, न राव पाइण जी इजाजत, न दाढ़ी रखण जी इजाजत, न पटके पाइण जी इजाजत, न मस्जिद में हय्या अल सलाह, हय्या अल फलाह जे सदाउनि जी इजाजत, न क़ाल अल्लाह ऐं क़ाल रसूल जी इजाजत। अज भी इस्तांबुल जे कॾहिं को वियो आहे, न वियो आहे त तव्हांजी मोबाइल तव्हांखे इस्तांबुल घुमाईंदी। गूगल ते वञो, यूट्यूब ते वञो ऐं इस्तांबुल के विजिट कयो। अज भी जे शहर मां पूरे दुनिया जे अंदर इस्लाम जो झंडो फड़कजंदो हो, अज उन शहर में शराब ऐं शबाब, फहाश ऐं उरियानी उरूज ते। अज भी कुफरिया ताक़तूं समझन थियूं त मुसलमान दीनदार अल्लाह अल्लाह जे रसूल जे अहकामात ऐं तालीम सां मोहब्बत जो सबब मदरसो, मस्जिद। लिहाजा मदरसे के बंद कयो, मस्जिद के बंद कयो। जनरल मुशर्रफ हुजे या भुट्टो साहब हुजे, जिना साहब का वठी 78 सालन ताईं पाकिस्तान में हर हुक्मरान मदारिस के बंद करने की कोशिश कई हो। छो त अमेरिका चाहे थो मस्जिद के बंद करने की कोशिश कई हो, छो त बरतानिया चाहे थो दाढ़ी पटके के कार बनाने की साजिश थी हो, छो त यहूद हनूद की ख्वाहिश है। आज अमेरिका में सबका वधीक फैलजंदड़ मजहब इस्लाम है। बरतानिया में रोजाना जे बुनियादन ते सबका वधीक मानू कलमो पढ़ी मुसलमान थी रहियो है। उन्हनि खे फिक्र हो काथे अमेरिका में इस्लाम इक़्तिदार जे कुर्सी ते न हुजे, किथे बरतानिया में इस्लाम इक़्तिदार जे कुर्सी ते न हुजे। लिहाजा मुसलमान खत्म कयो, इस्लाम खत्म कयो, मस्जिद मदरसो खत्म कयो। लेकिन जे करे तव्हां हुक्मराननि खे चवण थो चाहियो, पंहिंजे आबा अजदाद सां वाइदो कयो त तव्हां इस्लाम खे खत्म कंदो। असां भी रोज़े रसूल अधर ते बचण ऐं वाइदो कयो। जेसि ताईं
ताईं जान में जाना है इन मुल्क के अंदर इस्लाम जिंदाबाद जा नारा बुलंद कंदा। नारे तकबीर। कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो। मुझे याद आ वालिद साहब हयात हा गालिबन जेकॾहिं मां भूल जा नथो 2012 ऐं 2013 में या 2011 ऐं 2013 में मां ॿ दफ़ा अमेरिका जो दौरो कयो। मां अमेरिका जे वॾे शहर न्यूयॉर्क में उतों जे दारुल उलूम न्यूयॉर्क जे दावत ते उन्हनि जे प्रोग्राम में शिरकत कई। वालिद साहब जे शहादत खां पोइ 2-4 सालनि खां पोइ मूंखे दारुल उलूम न्यूयॉर्क जे मोहतमिम फोन कई त साईं मुंहिंजा असांजे मदरसे जी ख़त्म बुखारी जी तकरीब आहे ऐं असांजी ख़्वाहिश आहे त जॾहिं मदरसे जो संगे बुनियाद हो तॾहिं तव्हां आया हो, हाणे ख़त्म बुखारी जे तकरीब में भी तव्हां अचो। त मां मोहतमिम साहब खां पुछियो, दारुल उलूम न्यूयॉर्क जे मोहतमिम साहब खां मां पुछियो त हिन साल घणा ॿार फारिग था थियनि। त मूंखे चई अॼु खां 5-6 साल पहिरियों जी ॻाल्हि आहे जॾहिं मां फोन ते ॻाल्हि ॿोल थी। मूंखे चई साईं हिन साल न्याणियूं ऐं छोकिरा ऐं छोकिरियूं जेका आलिम ऐं आलिमणियूं थी रहिया आहिनि हिकिड़े मदरसे मां उन्हनि जी तादाद 400 आहे। 400 अमेरिका जे हिकिड़े मदरसे मां मूंखे वठी विया हिकिड़े मस्जिद में। मां हैरान थियुमि। जुम्मो 1 बजे वरी लिखियल हो जुम्मो 1:30 बजे वरी लिखियल हो जुम्मो 2 बजे। तजस्सुस थियो भेण जुम्मो त हिकिड़ो दफ़ो थींदो आहे, हे छा आहे? मां चयो हे छा आहे? त उन्हनि चयो साईं हितों जे कानून जे मुताबिक़ ॿाहिरि रोड ते तव्हां निमाज़ नथा पढ़ी सघो, पंहिंजे इबादत गाह में निमाज़ पढ़ंदो। हिन इलाके में मस्जिद कोन हुई, हितों जे मुसलमाननि चंदो करे चर्च खरीद करे चर्च के मस्जिद में तब्दील कयो। पाकिस्तान जी ॻाल्हि नथो कयां, अमेरिका जी ॻाल्हि थो कयां। ऐं अॼु जी न 2011 जी चर्च के खरीद करे मस्जिद में तब्दील कयो। हाणे निमाज़ पढ़णी आहे मस्जिद में, ॿाहिरि सफ़ूं विछाए नथा सघूं। जमात एडी वधी वई आहे, एडी वधी वई आहे, एडी वधी वई आहे। पहिरियों हिकिड़ो जुम्मो कंदा हुआसीं, माण्हू पूरा न पिया पवनि, 2 जुम्मा कयासीं, वरी माण्हू पूरा न पिया पवनि, हाणे 3 जुम्मा कया आहिनि। 12 बजे 12:30 बजे 1 बजे 3 जुम्मा था कयूं, तॾहिं वञी मुश्किल सां माण्हू जुम्मे जी निमाज़ पढ़ी था सघनि। सभ खां वधीक फैलजंदड़ मज़हब अमेरिका में बर्तानिया में इस्लाम है। ये चाहे था इस्लाम खत्म थे पर ये पूरा खत्म थी ना। कल रूस सुपर पावर हो, टुकड़ा टुकड़ा थी रो। आज अमेरिका सुपर पावर हो। मुल्लन लोढ़िए पटके भारत लोढ़िए पटके जमारिसन काबिल कंधार में अमेरिका जो गुरूर खाक में मिलायो। इंशाअल्लाह लोढ़िए पटके वारा अमेरिका जे पुटन जे गुरूर के पाकिस्तान में भी खाक में मिलायो। नारे तकबीर। जिंदाबाद। इस्लाम हमारा, इस्लाम हमारा। न मस्जिदों खत्म थींदियूं न इस्लाम खत्म थींदो, लेकिन उन जे लाइ हिकिड़ी जिम्मेदारी मुंहिंजी आहे, हिकिड़ी जिम्मेदारी मुंहिंजे जमात जी आहे, हिकिड़ी जिम्मेदारी तव्हांजी आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी? जेके नथी अचे हथु खणो। हिकिड़ी जिम्मेदारी मुंहिंजी आहे। हे खिलण जूं ॻाल्हियूं न आहिनि, रोअण जूं आहिनि। हाणे मामलो अची नक ते पुॻो आहे। हुकुमरान हथ असांजे पटकनि में विधा आहिनि, असांजे मस्जिद में विधा आहिनि, असांजे मदरसे में विधा आहिनि। हाणे खिलण जी ॻाल्हि न आहे, दमादम मस्त कलंदर जी ॻाल्हि आहे। अजो वियो, अटो वियो, लटो वियो। सिंध धाड़ेलनि जे रहमो करम ते कच्चे जे धाड़ेलनि मां बचासे त पक्के जा धाड़ेल कोन था छॾनि। कच्चे जे धाड़ेलनि वटि वियासीं त भूंगो भरबो, पैसनि को सवा ॿाहिरि न ईंदो। सॼी सिंध धाड़ेलनि जे रहमो करम ते कोई पुलिस कोने, कोई रेंजर्स कोने। मां त हैरान हाँ त मां 2023 जे आख़िर में सखर में वजीर आजम का मुतालबो कयो हो कच्चे में ज्वाइंट ऑपरेशन जो।
2023 जे आखिर में कच्चे में रेंजर्स भी लथला, पुलिस भी लथला, ऐं मुंहिंजे पैसनि ते, कौम जे पैसनि ते, कौम जे टैक्स जे पैसनि ते कच्चे में ज्वाइंट ऑपरेशन जे नाले ते अरबन ऐं खरबन जी बजट रिलीज थी रही है। लेकिन बस साल गुजरी विया आहिनि, हिन वक्त ताईं उन ज्वाइंट ऑपरेशन जो कोई नतीजो छो नथो निकिरे, उन जो कोई रिजल्ट छो नथो निकिरे। अरबन ऐं खरबन जी चती अमन बहाल नथो थे। मुंहिंजी जमात कराची का कश्मीर ताईं, जैकबाबाद का ठट्ठे ऐं ठर ताईं सिंध अमन मार्च कयो, कच्चे पक्के जो धाड़ेलनि जे खिलाफ। लेकिन कंहिंजे कन ते अज भी चूअ नथी रींगे। कच्चे जे धाड़ेलनि जो भी साॻियो हाल आहे। सिंध धाड़ेलनि जे रहमो करम ते पक्के जे धाड़ेलनि जो भी साॻियो हाल आहे। स्कूल में वञ त तालीम कोन्हे, अस्पताल में वञ त इलाज कोन्हे, ऑफिस में वञ त रिश्वत का सवा कम कोन्हे। न इलाज तो मिले, न तालीम थी मिले, न रिश्वत का सवा कम थो थे। बेट वसीला जज़ीरा बनियूं ईअं था खपाइनि ॼण पी ॾाॾे जी जागीर हुजनि, पिढ़नि जेको आहे या माण्हुनि उहा ॾाज में खणी आई हुजे। हुक्मराननि जूं ज़मीनूं न आहिनि, वज़ीर आला ऐं मिनिस्टर रेवेन्यू जूं ज़मीनूं न आहिनि। सिंध जी ज़मीन जा वारिस सिंध जो अवाम आहे। सिंध जे अवाम जे मर्ज़ी खां सवा बेट वसीरनि जज़ीरनि सिंध जे ज़मीनुनि ते थाड़ो मां समझां थो। सिंध सां वैसा घाती, वोट सां वैसा घाती, सिंध सां ज्यादती आहे। कारो जर खपजन पिया, बेट वसीला जज़ीरा खपजन पिया। अज हालत यह है त दरियाए सिंध में कोटड़ीअ का हेठ ठट्टे ताईं वारी पई उड़े। अज 2.5 महीना जमीन के पानी लेट पे मिले। आबादकार हारी 2.5 महीना लेट फसल पियो खणे ऐं बिज एतिरो महंगो, भाण एतिरो महंगो, सोना यूरिया एंग्रो एतिरो महंगो जो जॾहिं फसल खणी आबादकार मिलते तो पुजे इन उम्मीद सां त कर्ज भी लाहींदुमि, साल खन जी कणक ऐं चांवर भी घर जे गोदाम में रखंदुमि ऐं साल खन 6 महीना पंहिंजे घर जी रोज़ी रोटी दाल रोटी जेतिरा पैसा भी कमाईंदुमि। जॾहिं फसल खणी सेलर ते तो पुजे त सेलर एसोसिएशन वारनि जे तरफ़ां रेट ई पंहिंजा रहंदो हुते चेलची भी। जॾहिं आबादकार ऐं हारीअ जे हथ मां अन्न निकिरी सेलर ते तो पुजे त हिकिड़ो रेट, सेलर ते पुॼण खां पोइ ॿियो रेट। अॼु 140 रुपए में कणक, 140 रुपए में अटो, छो त तव्हांजे गोदाम में, तव्हांजे घर में, तव्हांजे बनीअ में चांवर ऐं अटो पियल आहे। पर जॾहिं तव्हां खां निकिरी इहो सेलर ते ईंदो त 250 रुपए में भी ग़रीब खे कोन मिलंदो। इहो फ़ाइदो भी आबादकार खे नथो मिले, कमायलनि खे इहो फ़ाइदो थो मिले। केड़े केड़े जुल्म जी दास्तान रो हिकु तो टाइम लेट मिलियो। काथम आदम कथा एरी लंबी आ जो इशारा कंदो तो हला। सिंध धाड़ेलन जे रहमो करम ते कच्चे जा भी धाड़ेल, पक्के जा भी धाड़ेल, इलाज कोने, तालीम कोने, मेरिट ते रोजगार कोने, नौजवान धिक्का झलींदा था वर्तन। हालत यह है आबादकार ऐं हारीअ के पीअण जे लाइ, जमीन के प्यारण जे लाइ, बच्चन के प्यारण जे लाइ पानी कोने। 2.5 महीना फसल लेट आ। अज हालत यह है बिज महंगो, भाण महंगो, सेलरन जे उन साज़ जे तहत आबादकार जी चेल भगी पई वने। वरी नई मनसूबाबंदी करे हेरे असांजे घोटकी का हेठ, खैरपुर का हेठ, थर ताईं, होरे पंजाब में, होरे बलोचिस्तान में सरकारी जमीनों लीज ते ॾिनियूं वयूं आहिनि। मुझी मालूमात यह है तो पंजाब में 50 लख एकड़ जमीन लीज ते मिली है। घणी ॻाल्हायो अबा, घणी घणी अञा वोट ॾियो न ॾियो अञा ॾियो जंहिंमहिल तव्हांजा कपिड़ा लाहींदा न पोइ तव्हांखे होश ईंदो। छॾींदव जिस्म ते का रोटी कपड़ा और मकान। रोटी माना हिकिड़े खां पुछो के अबा रोटी कपड़ा और मकान तव्हांजे पार्टी जो मंशूर आहे छा थियो? ची सही तव्हां चरिया आहियो, तव्हां हिन जी माना ग़लति सम्झी आहे। चइबो तूं सम्झा। चई अबा रोटी जी माना इहा आहे त जेको वात ते गिरहूं अथनि इहो बि खसियो। रोटीअ जी माना इहा थोड़ी आहे त ॾियो।
रोटी जी माना है वात तक गिरह भी खस्योन अब अब कपड़ा ची पातल भी लायोन कफन पारायोन कब्र में मोखलोन हिनन के जीण जो हक ना है वनी समन कब्रिस्तान में और कब्रिस्तान जो हाल यो गदा घोड़ा है कुत्ता था उते कब्रुन ते पेशाब कर जीरे ते समण न थारन सुकून सा मोल खे भी सुकून सा समण न थारन मार नथी पवे रोटी कपड़ा मकान ची बाबा जेको बच्चो थव यो भी जरदारी साहब जे नाले करायो जरदारी साहब को बच्चो तो फौजिन जे नाले करायो सिंधु खणी दिसो अध सिंधु बहरिया जे नाले थे अध सिंधु जरदारी जे नाले थे अध सिंधु मालिकन सगोरन जे नाले थे रोटी कपड़ा मकान जी माना यह है बुख बदहाली कफन कब्रिस्तान ओ बाबा तवज्जो है रे मारे हेरे तवज्जो समा के बुध बच्चों कुछ भी कोने रहंदो मुझे मालूमात यह है तो पंजाब में 50 लाख एकड़ जमीन लीज कई वैया सिंध में घोटकी काहे थर ताई 15 लाख एकड़ जमीन लीज कई वैया बलोचिस्तान में 30-40 लाख एकड़ जमीन लीज कई वैया कंहिंखे पाकिस्तान जे सब का गरीबन खे पाकिस्तान जे सब का गरीब एंगरो के एफएफसी के फौजी फर्टिलाइजर के सब गरीब जेका पाकिस्तान जा रुपयो भी कोने इन्हन के 50 लाख एकड़ जमीन ॾिनी वया ताकि आबादगार थियन कुछ कमाइन जा बच्चा भुख ते वेठा आहिन खाइन एंगरो फौजी फर्टिलाइजर एफएफसी वरी वरी कंपनियों छा थींदो हाणे इन्हन के आबाद करणो पानी आहे कोन मार पयो कोठड़ी को हेठ वारी थी उडे किया आबाद कंदो जी दरियाए सिंधु जिंदाबाद सब को यतीम सूबो सिंधु आहे न तीर ते ठपा हया थव भुगत्यो तीर पेरो तहां जे जिस्मन ते तहां जे औलाद जे रोजगार ते पेरो तीर तहां जे नौकरी ते पेरो तीर तहां जे तालीम ते पेरो तीर तहां जे नौजवानन जे मुस्तकबिल ते पेरो तीर तहां जे जमीन बेटन वसीलन जजीरन ते हाने तीर तहां जे दरिया है तहां जे पानी ते हाने असा हिक थर जो रोवण थारो त माण्हू था भुख मरन एक महीने में 500 बार तड़पी तड़पी थर में था मरन याद रखो जे करें दरियाए सिंध ते नवा कैनाल ठया एक थर तहां का विसरी विंदो कराची का कश्मीर ताई सिंध जा 3 ही सिला थर बणजी विंदा पानी जे कतरे कतरे जला सजी सिंध तड़पंदी लेकिन हाने तहां जा तीर तहां जे पानी ते ॾियोन वोटा न्या अब्बा माके चाहे मागे गड़ो गम आहे फिक्रा पंजन पेरन ते कोहाड़ा सिंधी कौम पाण हया है जरदारी साहब मीटिंगों पे घुरायो कमाल पार्टीज घुराई ऐं उन में सभनी के सड़ियो पीपल्स पार्टी के भी मुस्लिम लीग के भी एमक्यूएम के भी एएनपी के भी कागज से लिखरायो थमान रुगो लिखरायो न थमान दस्तखत वरती थमान सही कराई थमान वजीर आला जो भी अंगूठो हणायो निसार खोड़े जो भी अंगूठो हणायो तक लिखी दे त दरियाए सिंध ते कैनाल न निकरंदा ते विढ़ंदा से तहां मुसा गड विढ़ंदो ऐं उन्हनि मूंखे लिखी ॾिनो त दरिया ते नवा कैनाल प्राण नड़ींदा से तहां जे बेटन जो केस भी जमीयत विढ़ो जजीरन जो केस भी जमीयत विढ़ो नौकरिन जो केस भी जमीयत विढ़ो सैलाब में खिदमत भी जमीयत कई कोरोना में खिदमत भी जमीयत कई अमन जे लाइ मार्च भी जमीयत कई भौतारन खानन नवाबन सरदारन सा इलेक्शन में मुहानो भी जमीयत अटकायो काला बाग डैम के खिलाफ फतवा भी जमीयत यारी तहाने दरियाए सिंध ते नवन कैनालन के खिलाफ मुत्तफिका एलामियो लिखराए करे विफाक के भी जमीयत मोकल आयो त दरियाए सिंध ते के माओ जे पुट के ठाड़े हण जी इजाजत न दी नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम अकाबरीन जमीयत कदम बढ़ाओ एक तरफ अमन अमान जो मसलो रोजगार जो मसलो
गरीबन मिस्किनन हारन मजदूरन जो मसलो, पानी जो आबाद गारन जो मसलो, बेटन तसीलन जजीरन जो मसलो, बेतरफ सक्कर में मस्जिदों शहीद थियो। ता प्यारे वाह जायो ना सक्कर ता को घणो परते आ। अब अल्लाह ज़बान ॻाल्हाइण जे लाइ ॾिनी आहे बाबा, तव्हांखे शौक़ु न तकीर ॿुधण जो, ॿुधो न हाणे सक्खर तो घणो पंधा। जवाब नथो अचे। चाचा कावड़ जी में ऑपरेशन तो जरदारी साहब जी तो क्यों तू छो थे अल्लाह वा कावड़ जी ने माफी वठा। अब सक्खर तो घणो पंधा 15 मिनट। अरे जुल्म थी वियो, मस्जिदन के बिल्डोजर लगो। अल्लाह अकबर, बी मस्जिद विकरी पई। ओहो हो टी मस्जिद से भी बिल्डोजर चौथी। अब जांच त कर मौली राशिद आहे काथे, पुगो या न पुगो, पुगो या न पुगो। घर में वेठाऊ सोशल मीडिया ते मस्जिद वही तहां घर में, मस्जिद वही तहां घर में। मुलो पोतो न पोतो, पोतो न पोतो। जमल ॾिठव मांखे पुजी वियो आहे सवड़ पैसो में माशाअल्लाह वारसी वारो पुजी वियो, वाह वाह जिंदाबाद। जरे हुनन मस्जिद के बिल्डोजर हयो तहां घरों न निकतो, हुनन तहां जे ईमान जो इम्तिहान वरतो ऐं हुनन के अंदाज़ो थियो त नौकरी ते न निकता, बेटन वसीलन जसीरन जे लाइ त न निकता, अमन जे लाइ त न निकता, धरती जे खत्तारन के लड़कारण जे लाइ त न निकता, पर हे अल्लाह जे घरन जे लाइ निकरंदा। जरे उनके खबर पई त तहां मस्जिद जे लाइ भी न निकतो, घोटकीअ में कुरान के बाहि ॾेई करे कुरान के शहीद कयो। वेठो ऑफिसर आज पुछोस नसीराबाद में कंबर सादात कोट में कुरान मजीद के कलाशनकोफ की गोली हई वई। कलाशनकोफ की गोली कुरान के मस्जिद ते हमलो तहां सुतल, कुरान ते हमलो तहां सुतल। इन्हन के अंदाज़ो थियो इन्हन जो ईमान हाणे पूरो आ। जेकर ईमान पूरो न बि थन, ईमान सां बिन त बि निकरण जी हाणे सघ न थन, कमज़ोर थी विया आहिनि। उथिया मस्जिद ते हमले खां पोइ, कुरान ते हमले खां पोइ, सिंध ते हमले खां पोइ, बेटन वसीलन जज़ीरन ते हमले खां पोइ उमरकोट में सरवरे कौनैन सरकारे दो आलम ताजदार अंबिया इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा जे शान में गुस्ताखी कयो। खुदा जी ज़ात जो कसम, खुदा जी ज़ात जो कसम, मलून रसूलुल्लाह जे शान में उहा गुस्ताखी कई को पंहिंजे पीउ जे दुश्मन ऐं माउ जे दुश्मन के भी अहिड़ियूं गारियूं न ॾींदो जेकी उन बदबख्त मदीने जे मीर जे बारे में ज़बान इस्तेमाल कई। सामो केड़ा केड़ा क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह जी शफ़ाअत था घुरन। अब केड़ा था चाहियो त क़यामत में हुजूर जी शफ़ाअत मिले? हथ खणो त मां ॾिसां। केड़ा था चाहियो त रसूलुल्लाह जे हथन सां हौज़े कौसर जा जाम मिलन? बुधो प्यारे वाह वारो, जेकॾहिं हौज़े कौसर ते मदीने जे मीर तोखां सवाल कयो त मुंहिंजे इज्जत ते हमला हा, तू मुझे इज्जत नामूस जे लाइ कहिड़ो किरदार अदा कयो, कहिड़े मुंह सां मदीने जे मीर जो सामनो कंदासीं, कहिड़े मुंह सां मदीने जे मीर जो सामनो कंदासीं। असां एतिरा कमज़ोर थी विया आहियूं। शान में हुजूर जे में गुस्ताखी थी, माण्हू सुतल, पुलिस वारा उथिया। मां सलाम थो पेश कयां उन्हनि पुलिस वारनि खे। मुंहिंजे जमात जो मौक़िफ़ इहो, मावराए अदालत कतल न थियण घुर्जे। मुंहिंजे जमात जो मौक़िफ़ इहो, कानून हथ में रखण घुर्जे, अदालत सज़ा ॾे। पर पुछण थो चाहियां, छा इहो पहिरियों खून हो, पहिरियों हाफ फ्राई फुल फ्राई हो? सिंध में इन खां पहिरियों कॾहिं कोई कतल न थियो? पुलिस के न मारियो? कॾहिं क़बाइली बुनियादन ते, लिसानी बुनियादन ते, मजहबी मसलकी बुनियादन ते सिंध में कतल न थिया? ईअं उथारियो वियो इन गुस्ताखी जे मामले के डीआईजी मुअत्तल, एसएसपी मुअत्तल, डीएसपी मुअत्तल, एसएचओ मुअत्तल, पुलिस वारा मुअत्तल। ऐं नारा छा लगा? मजहबी इंतहा पसंदी नामंजूर, मजहबी इंतहा पसंदी नामंजूर, मुल्लाहियत नामंजूर। अरे चंडरऊ, गुस्ताखी तहां कयो, हुजूर जे शान में गंदी ज़बान तहां इस्तेमाल कयो ऐं कार्रवाई पुलिस करे। कारियो मुल्लन खे छो त ॿाहिरियों जो एजेंडा मुल्ला खत्म थियन, मौलवी खत्म थियन। कल उमरकोट में चयो हुम, कल मीरपुर खास में चयो हुम, कल सक्खर जे
मञूं था गुनाहगार आहियूं, ऐबदार आहियूं, सियाहकार आहियूं, खताकार आहियूं, बदतरीन मुजरिम आहियूं, लेकिन बेगैरत न आहियूं। पंहिंजा त पंहिंजा, पंहिंजे औलाद जा, पंहिंजे खानदान जा इंशाअल्लाह गुंदर कसराए छड़ीदासीं। मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी बर्दाश्त न कंदासीं। गुलामी है रसूल में, गुलाम है, गुलाम है, गुलाम है, गुलाम है। सेक्युलर सिंध खपे, लिबरल सिंध खपे। वरी कुछ अब थकजी पिया आहियो? केड़ा केड़ा थकिया आहियो? तकीर खत्म कयां या 2 मिनट अञा मूंखे बर्दाश्त कंदव? तकीर कयां या खत्म कयां? जेका चवन था खत्म कयां हथ खणो, बस जल्दी तो जान छड़ा हिकड़े मिनट में तहां तवज्जो रे माने कमा फजूल गालियों न थो क्या, कम जो गालियों तो क्या। अंदाज मुझो जज्बाती जरूर है, लेकिन गालियों कम जो इन बुधो। चवन था लिबरल सिंध, सेक्युलर सिंध। ऐं वरी जिनको लिबरल ऐं सेक्युलर हज़म नथो थिए उहो सूफिन वारी सिंध खपे। सूफीज़म, अड़े चंडरऊ सूफीज़म आहे छा? जी सही सचल जी सिंध, भिटाई जी सिंध, कलंदर जी नगरी सिंध। ठीक है, तुझी गाल कबूल आहे। थोड़ी देर जला साईं बेर वारन के छड़िया तो, थोड़ी देर जला साईं हाले जी वारन के छड़िया तो, थोड़ी देर जला साईं अमरोटी के छड़िया तो। तुझी गाल तो मञा, सचल ते था अचूं, भिटाई ते था अचूं, कलंदर ते था अचूं, अब्दुल्ला शगाजी ते था अचूं, मखदूम सरवर नूह ते था अचूं। जिनजो जिक्र तू थो करे मां पंहिंजा छड़िया तो, तुंजन ते थो अचां। पहिरियों इहो त साबित कर उहे तुंजा हा या उहे मुंहिंजा हा। अज प्यारे वाह में हिनन कैमराउन जे साम्हूं हज़ारन जे इज्तिमा में हिक ॾींहं जो न, हिक हफ़्ते जो न, हिक महीने जो न, हिक साल जो टाइम थो ॾियां। चैलेंज थो कयां, साबित कयो कलंदर तहां जो हो, भिटाई तहां जो हो, सचल तहां जो हो, मखदूम सरवर तहां जो हो। मां तहां जे काफिले में शरीक थींदुम या मां साबित कंदुम कलंदर मुंहिंजो हो, सरवर मुंहिंजो हो, भिटाई मुंहिंजो हो, सचल मुंहिंजो हो। पोइ तोखे पंहिंजो दग छॾे मुंहिंजे दग ते हलणो पवंदो। हलिया हलिया सचल खां था शुरू कयूं, पर सचल को थोड़ो पहिरियों था शुरू कयूं। पीर गोठ ते था हलूं, पीर पागारे ते था हलूं, पीर सिबगतुल्लाह अव्वल ते था हलूं, पीर राशिद रोज़े धणीअ ते था हलूं। ओहो हुर मुजाहिद, हुर फोर्स, हुर फोर्स छा हुई? हुर मुजाहिद छा हा? कंहिंजा मुरीद हा? केड़ो कम कंदा हा? पीर पागारे के, पीर राशिद रोज़े धणीअ के मञे थो, पोइ हू अल्लाहू 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 के भी मञणो पवंदुई। पीर पागारे के मञे थो त पोइ उन जे हुरन वारी उन तलवार ऐं उन जिहाद के भी मञणो पवंदुई। जेकॾहिं पीर पागारे जो मुरीद आ त पोइ तोखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दग जे तरफ़ अचणो पवंदो। पीर पागारे दीन जी दुश्मनी न सेखारी ही, पीर पागारे जिहाद ऐं मदीने जे मीर जी गुलामी सेखारी। थोड़ो अॻिते हल, सचल ते था हलूं। हल तारीख़ के खोल, मां चैलेंज तो कया। सचल सरमस्त जॾहिं फोत थियो, उन जो जनाज़ो निकतो त सचल सरमस्त रुगो मौलवी न हो, आलिम न हो, हाफिज न हो। बुधो रोड़ीअ वारो, सचल मदरसे जो मोहतमिम हो। जेस ताईं जियरो हो मदरसो हलाइंदो हो। सचल जे नगरीअ मां अमेरिका जा, बर्तानिया जा, यहूद जा, हनूद जा गुलाम पैदा न थींदा हा। सचल जे नगरीअ मां सूफी पैदा थींदा हा। अमरोटी बैरवी ऐं हाले जे जहिड़ा सूफी पैदा थींदा हा। हल थोड़ो अॻिते था हलूं, कलंदर ते था पुॼूं। कलंदर हली हली कर मुला तो भांडो ठराई।
मथों लिखियो पियो मथों कलंदर ते हजरत सैयद उस्मान मरवंदी। उस्मान जो नालो बुधाए तो त कलंदर तुंहिंजो न हो मुंहिंजो हो। कलंदर मञे तो त उस्मान मञणो पवंदो। उस्मान नथो मञे त दावा तो हथ खाणो पवंदो। उस्मान नालो हल भला थोड़ो अॻिते दारुल उलूम देवबंद का पहिरियां मुझे दारुल उलूम देवबंद जे अकाबिरीन जो उस्ताद केर हो? उस्तादुल हदीस बुधायो हजरत शेखुल हिंद जो उस्ताद केर हो? बुधायो बाबा। हाँ सवलो सवाल आ चंगो मां डायरेक्ट तो अचा पहले उनके छड़िया तो वक्त भी घटा। हजरत मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह चैलेंज तो कया साल जो चैलेंज आ ॾींहं जो न हफ्ते जो न महीने जो न साल जो चैलेंज आ। अब हिते को तालिब वेठा आहिनि कहिड़ा कहिड़ा तालिब आहिनि मदरसे जा हथ खणो। अरबीअ जा तालिब अरबीअ जा उथी बियो हिकिड़ो ॿ तालिब उथी बियो इम्तिहान न वठंदोमांव उथी बियो। अब तव्हांखे अरबी ग्रामर जे लाइ कहिड़ा किताब पढ़ाया वेंदा आहिनि? वेहो हेॾो जवाब दुरुस्त आयो आहे। अरबी ग्रामर जा कहिड़ा किताब पढ़ाया वेंदा आहिनि? इरशादुस सरफ ऐं छा जे लाइ पढ़ाया वेंदा आहिनि? अरबी सेखारण जे लाइ। अरबी सिखंदव तो कुरान सिखंदव, हदीस सिखंदव, सरफ न पढ़ंदव, नहव न पढ़ंदव, कुरान न ईंदो। कुरान न ईंदो तो कुरान जो तर्जुमो न ईंदो। कुरान जो तर्जुमो न ईंदो तो कुरान समझ में न ईंदो। ईअं ई आहे। वेह हजरत मौलाना कासिम नानोतवी उन खां पोइ दारुल उलूम देवबंद जो क़याम। दारुल उलूम देवबंद जे क़याम में 4 सालनि ताईं 2 सालनि ताईं अरबी ग्रामर जा जेका ब किताब तालिबन के पढ़ाया वेंदा हा कुरान सेखारण जे लाइ हदीस सेखारण जे लाइ उन्हनि अरबी ग्रामरन जो मुसन्निफ हजरत उस्मान मरवंदी हजरत लाल शहबाज कलंदर हो। जे लाल शहबाज हदीस ऐं कुरान सेखारण जे लाइ अरबी ग्रामर जा किताब लिखिया मदारिस में सदिन ताईं पढ़ाया विया। उन जा किताब ॿुधाइनि था त कलंदर जो दग तुंहिंजो न हो। कलंदर जो दग मोहम्मद अरबी जो गुलामी जो दग। हल थोड़ो अॻिते था हलो। मखदूम सरवर नूह ते था हलो। मखदूम जमीलु ज़मान वारनि जो ॾाढो पीर ऐं हिन ख़िते में शायद सभ खां क़दीमी बुज़ुर्ग मखदूम सरवर नूह हाला वारो आहे। ॿुधो ॿुधो हिन ख़िते में ज़बान फारसी हुई। फारसी हुई। फारसी ज़बान जे तारीख़ में फारसी ज़बान जे तारीख़ में सब खां पहिरियां कुरान जो फारसीअ में तर्जुमो करण वारो हिन ख़िते में सब खां पहिरियों कुरान जो फारसीअ में तर्जुमो करण वारो मखदूम सरवर नूह हो जेको कुरान जो तर्जुमो करे कौम जे बच्चन के कुरान सेखारे। उन जो वारिस तू नथो थी सके। उन जा वारिस ॾाढी पटके वारा है। थोड़ो अॻिते था हलूं भेटाईअ ते। मुझे भाउ मुझे दोस्त जनाब अयाज लतीफ पलीजो के चो तो कुरान जे सूरत फातिहा जो तर्जुमो तो लिखी ॾेखारे। मुझे भाउ डॉक्टर कादर मक्सी के चो सूरत बकरा जो तर्जुमो तो लिखे। मुझे भाउ सनान खान के चो कुल्लो अल्लाह अहद जी माना तो लिखी दे मांखे। मौली साहब भाउ मुझो दोस्त आ सादगी भी अल्लाह ॾींदो आहे। चओ न के कौम परस्त छो ये जगह टांटा था कन भला इन्हनि खे चओ बिस्मिल्लाह जी माना त लिखी ॾियो। कुरान जी सवलनि लफ़्ज़नि में माना बि को गैर मौलवी न लिखी सघंदो। ईअं आहे या कोन्हे? जवाब ॾियो बाबा जवाब ॾियो। भिटाईअ कुरान जो शेरनि में तर्जुमो लिखियो आहे। भिटाईअ कुरान जो शेरनि में तर्जुमो लिखियो आहे। जेको कुरान जो आसान लफ़्ज़नि में तर्जुमो कंदो उहो भी मौलवी हूंदो। जेको शेरनि में तर्जुमो कंदो उहो त ठाहू को मौलवी हूंदो। भिटाईअ जो रिसालो मञे थो त भिटाईअ जो कुरान भी मञणो पवंदो। कुरान जे शेरनि में
तर्जुमे के बि मञणो पवंदुई भेटाई जो शहरनि में क़ुरान जो तर्जुमो ॿुधाए थो भेटाई तुंहिंजो न हो भेटाई मुंहिंजो। ए मुंहिंजो भाउ ज़िले घोटकीअ जो जनरल सेक्रेटरी साहब बैठो आहे टोपी रे ये टोपी चंद ॾींहं पहिरियां पाए तव्हां सॼे सिंध में सकाफ़त जो ॾियारो मल्हायो तव्हां सहाफ़िन बि मल्हायो सकाफ़ती ॾियारो हाणे त हद थी वई आहे मायुनि खे बि टोपियूं था पाराइनि तॾहिं त मुल्क जो बेड़ो ग़रक़ आहे। बस 5 मिनट आहिनि गुफ़्तगू ख़त्म थो कयां काश मौली अब्दुल हमीद मूंखे वक़्तु पहिरियों ॾे हा हे सिंधी टोपी हे हिन खे पातल आहे ओ हे ॻाढ़े रुमाल वारो बीठो आहे इहो तूं थोरो अॻिते थी हा तूं हे गोल टोपी हे वरी रज़ाकार बीठो आहे हे तिरछी टोपी हो बीठो आहे अच्छी टोपी हो बीठो आहे अच्छी कारी टोपी हे बीठो आहे रुमाल वारो पटको हे मुख़्तलिफ़ टोपियूं हिते ई कंध फेरायो 360 क़िस्म जूं टोपियूं आहिनि गरम टोपी अच्छी टोपी सादी टोपी दुनिया जहान जे तारीख़ के खण कंहिं बि सकाफ़त में मस्जिद वारो महराब कोन्हे टोपी मञे थो टोपीअ खे पंहिंजो फ़ख़्रु मञे थो त टोपीअ जे हिन महराब खे मञणो पवंदुई दुनिया जे कंहिं बि टोपीअ में महराब कोन्हे सिंधी टोपीअ में मस्जिद वारो महराब आहे सिंधी टोपी रड़ियूं करे थी ॿुधावई त तुंहिंजा मुंहिंजा वॾा अमेरिका जा ग़ुलाम न हा तुंहिंजा मुंहिंजा वॾा पक्का पुख्ता निमाज़ी ऐं मदीने जे मीर जा ग़ुलाम हा। हे अजरक मांखे खणी दे हे अजरक हदीस में थो अचे हे जेको तूं मूंखे पारायो हाणे सकाफ़त जे तौर ते सॼी सिंध खे पाराईंदो आहे हदीस में थो अचे त हे सिंध मां ठही यमन वेंदो हो यमन जे मार्केट में खपंदो हो ऐं यमन मां हीअ चादर मदीने वेंदी ही हितां यमन वई यमन मां मदीने वई ऐं मदीने जे मीर जे कुल्हनि मुबारकनि ते आई ऐं साईं जन जंहिं यमनी चादर खे ओढ़ींदा हा पसंदि फरमाईंदा हा उहा चादर हीअ सिंधी अजरक वारी चादर हुई। चवनि था साईं मदीने जे मीर खे सिंध मां थधी हीर आई चंडा तुंहिंजी न आई मदीने जे मीर जे हिननि ग़ुलामनि जी आई हुज़ूर खे तुंहिंजी थधी हीर न आई हिननि ग़ुलामनि जी आई। ॿुधो हिक तरफ़ अछे लटे अटे ते हमला हिक तरफ़ सवा जड़ी सिंध ते हमला हिक तरफ़ दरियाहनि बेटनि वसीरनि जज़ीरनि ते हमला ॿिए तरफ़ मस्जिद मदरसे ॾाड़ी पटके ते हमला क़ुरान ते हमला रसूलुल्लाह जे इज्जत ऐं नामूस ते हमला त टे तरफ़ मदारिस के बंद करण जी साज़िश पई थे मां चयुमि हिक ज़िम्मेदारी मुंहिंजे दोस्तनि जी हिक ज़िम्मेदारी तव्हांजी इन ते गुफ़्तगू खे ख़त्म थो कयां मां पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी कई आहे पूरी कयां थो मस्जिदनि जी चौकीदारी कई आहे क़ुरान जी चौकीदारी कई आहे ॾाढ़ी ऐं पटके जी चौकी हमारे तवज्जो मारे ओ मौली साहिबो काले पटके वाले बैठो भाई बैठ जाओ बैठो बैठो गड़बड़ मेरे जलसे में गड़बड़ की इजाजत नहीं होती। अबा मस्जिद जी मां चौकीदारी कई आहे क़ुरान जी कई आहे ॾाढ़ीअ जी कई आहे पटके जी कई आहे ख़त्म नबूवत जी कई आहे सिंध जे बेटनि वसीलनि जज़ीरनि जी कई आहे अमन जे लाइ आवाज़ उथारियो आहे ऐं जेसि ताईं जीअरो हा सबा जड़ी सिंध जे लाइ जद्दोजहद जारी रखंदुमि ऐं इंशाअल्लाह कंहिं बि क़ीमत ते कंहिं माउ जे पुट खे धरती ऐं दीन जे तरफ़ मेरी अक्सर ॾिसण जी इजाज़त न ॾींदासीं। लेकिन हिकिड़ी ज़िम्मेदारी तव्हांजी आहे कहिड़ी हिक तरफ़ मुंहिंजा बाहुबेली थियो त दीन ऐं धरतीअ जे दुश्मननि सां विढ़ूं इन्हनि खे ॾींहं जा तारा ॾेखारियूं ऐं ॿी ज़िम्मेदारी इहा आहे त मदरसनि खे मज़बूत कयो मस्जिदनि खे मज़बूत कयो मस्जिदनि खे आबाद कयो मदरसनि खे आबाद कयो मस्जिदूं कीअं आबाद थींदियूं नमाज़ पढ़ण सां अज़ान अचे त मस्जिद खे आबाद कयो ऐं पंहिंजे पुटनि ऐं धीअनि मां घटि में घटि हिकिड़े खे आलिम ऐं हाफ़िज़ बणायो आहे को जेको मां सां वाइदो करे त पंहिंजे औलाद खे आलिम बणाईंदा कहिड़ा कहिड़ा आलिम बणाईंदा कहिड़ा कहिड़ा हाफ़िज़ बणाईंदा पोइ अनस वठी अचो इन्हनि खे त मुक़ाबिलो कनि अॼु नवनि मौलवियुनि जी खेप जो वाइदो थी वियो आहे इंशाअल्लाह क़यामत क़ाइम थी सघे थी इस्लाम खे कोई ख़त्म नथो करे सघे क़यामत जे सुबुह ताईं इस्लाम शाद ऐं आबाद रहंदो
खत्म नबुव्वत जिंदाबाद जा नारा लगंदा ऐं इंशाअल्लाह सिंध खपाइंदे पादर खाइंदे जा भी नारा लगंदा। सुभाणे मुझे शहीद वालिद जे केस में जज के इंसाफ करणो आहे। यो में उम्मीद इंसाफ आहे, यो में उम्मीद इंसाफ आहे। मां अपील करियां थो त घरनि में वञी अॼु राति तव्हांखे 5 मिंट 10 मिंट 15 मिंट मुसल्ले ते बीहणो आहे, सलातुल हाजात पढ़णी आहे, तहज्जुद जी नमाज पढ़णी आहे, दुआ घुरणी आहे। केड़ा केड़ा इंशाअल्लाह घरनि में अॼु दुआ जो इहतमाम कंदा, केड़ा केड़ा आयत करीमा जो विर्द कंदा ऐं इज्तिमाई तौर ते सुभाणे आयत करीमा जो विर्द थींदो इंशाअल्लाह। उते भी दोस्त पहुंची करे इज्तिमाई आयत करीमा जो विर्द कंदा इंशाअल्लाह। अल्लाह कंदो ये कातिल फाही जे फंदे ते लटकजंदा। जिंदगी बाकी मुलाकात बाकी। साईं सदाई करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। था दोस्तन की वडी मेहरबानी। जिंदगी बाकी मुलाकात बाकी।